बाबा जे लाइ को नियापो कोन थी ॾी। असांजे दोस्त अरबाब भील जी नंढड़ी जेका कुछ वक्त खां हैदराबाद सिविल हॉस्पिटल में दाख़िल हुई, उहा टियों ॾींहुं उनखे मोकल मिली जीअं उहा घर पहुती, पर उहा गुज़ारे वई। अफ़सोस सां चवणो थो पए त अरबाब भील जेको 16 जनवरी 2024 ते हैदराबाद नसीम नगर चौंक तां उनखे गिरफ़्तार कयो वियो। कल्चरल डे जी रैली जी उन ते असां ते गॾियल FIR ई उन जी ज़मानत कराइण जे लाइ आयो ऐं ॿिए ॾींहं ते असांखे सन वञिणो हो साईं जी सालगिरह ते। त अरबाब भील खे जेको आहे सो हुतां खंबे गुम कयो वियो ऐं पोइ हुनखां पोइ हुन ते दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो। अफ़सोस सां चवणो थो पए त अरबाब भील जेल में हुजण जे बावजूदि हुन ते हिकिड़ी FIR मीरपुर ख़ासि में कटी वई आहे, 3 FIR हुन ते दादू में कटियूं वयूं आहिनि ऐं 5 FIR हुन ते हैदराबाद में हलंदड़ आहिनि। असां हिन रियासत खां पुछणु चाहियूं था त छा को माण्हू तव्हांजे तहवील में जेल में हुजण जे बावजूदि बि ॿाहिरि निकिरी को क्राइम या को ॾोह करे सघे थो? असां इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे, अक़वाम मुतहिदा खे ऐं दुनिया जे सुधरियल मुल्कनि खे ऐं हिन मुल्क में रहंदड़ इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि ऐं अहले कलम, अहले दिल, सहाफ़ी दोस्त, NGOs, उन्हनि सभिनी खे इहो अर्ज़ु कंदासीं त अरबाब भील जंहिंजी अॼु नंढड़ी गुज़ारे वई आहे, अफ़सोस सां चवणो थो पए त असां सोग वारे माहौल में हूं ऐं हुन जी नंढड़ी खे हुनजी भेण ऐं हुनजा घर वारा खणी दादू जेल ते पहुता आहिनि। उते उनखे उनजो मुंहुं ॾेखारींदा ऐं उनखां पोइ उनखे वापसि खणी ईंदा। त इहो किथां जो कानून आहे त जेकॾहिं को सरदार, को जागीरदार, को मिनिस्टर, को अरबपति खरबपति माण्हू जेके करोड़नि अरबनि रुपयनि जूं करप्शनूं करे ऐं ॾोहनि में मुलविज़ आहिनि, उनखे त तव्हां पेरोल ते आज़ादु कयो था, पर हिकिड़ो जेकॾहिं को ग़रीब माण्हू आहे ऐं उनजी नियाणी गुज़ारे वई आहे त उनखे मुंहुं ॾिसण जे लाइ बि तव्हां तड़पायो था। त असां सिंधी क़ौम खे इहा अपील कंदासीं त अचो असांजो साथ ॾियो त जीअं अरबाब भील जी आज़ादी जे लाइ पाण भरपूर तहरीक हलाए सघूं। अॼु अरबाब भील जी न्याणी गंगा भील जेका मुसलसिल सिविल अस्पताल हैदराबाद में दाख़िल हुई ऐं बीमार जी हालत में, पर 2 ॾींहं अॻु में उनखे जेको आहे सो पंहिंजे घर ॾांहुं शिफ्ट कयो वियो। अरबाब भील 2023 में उनखे गिरफ़्तार करे गुम कयो वियो। पोइ उनखे वरी जेलनि मुख़्तलिफ़ में हैदराबाद, कराची, दादू जेल में रखियो वियो ऐं हैदराबाद जेल मां उनखे आज़ादी महिल खंबे वरी ॿीहर गुम कयो वियो ऐं दादू में उन ते केस दाख़िल करे उनखे उते दादू जेल में क़ैद कयो वियो। मुसलसिल अरबाब भील जेको आहे सो अज़ियतुनि जो शिकार आहे ऐं संदसि न्याणी जो अॼु अहिड़े टाइम ते विछोड़ो इंतिहाई अफ़सोसनाक ऐं ॾाढो ॾुखाईंदड़ आहे। असीं हुनजी डेड बॉडी सां, मड़ सां असीं गॾु आहियूं ऐं असां दादू मां हिन जो आख़िरी दीदार पंहिंजे महबूब साथी अरबाब भील खे कराइण खां पोइ हाणे असीं वापसि हुनजी मड़ खे संदसि ॻोठु अबाणे ॻोठु खणी वञी रहिया आहियूं। सो अहिड़ी सूरत हाल में जॾहिं असांजी जा दोस्त, असांजा महबूब साथी सिंध जे इश्क में क़ैद हुजनि ऐं उन्हनि जी औलाद जा ऐं उन्हनि जी न्याणी जा लाश जेल ते आख़िरी दीदार लाइ अचनि त तमामु ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। पर वतन सिंध जेका आहे उहा सभिनी रिश्तनि नातनि खां वधीक उत्तम ऐं आला आहे। असां सलाम पेश कयूं था सिंध जे आशिक़नि खे त पंहिंजे धरती जे मामले ते हू साबित क़दम बीठल आहिनि। महिरबानी। अॼु असां समूरी क़ौम जे साम्हूं हिकु तमामु वॾी ॾुखाईंदड़ ख़बर साम्हूं आई आहे। अरबाब भील जेको जिस्कम आरिसर जो अॻूणो क़ाइम मुक़ाम सदर ऐं उन सां गॾोगॾु हिकु सहाफ़ी पिणु रहियो आहे, जेको पंहिंजे ॻोठ खां इलाज जे लाइ डॉक्टर ॾे वञी रहियो हो त उनखे रस्ते मां 2023 में जिबरी तौर ते खंभियो वियो ऐं उनजे मथां कई दहशतगर्दी जा ऐं ॿिया केस दाख़िल कराया विया ऐं उनखे जेल भेड़ो कयो वियो ऐं
मुसलसल 2 साल जेल जूं सख़्तियूं भुगण खां पोइ नेठ सिंध हाई कोर्ट हुन जी बरियत जो हिकिड़ो ऑर्डर जारी कयो ऐं जीअं ई वरी आज़ादी जे लाइ ॿाहिरि निकितो त दुबारा जेल इंतिज़ामिया जे ॿाहिरें गेट तां उन जे दोस्तनि जे ऐं फैमिलीअ जे साम्हूं दुबारा उनखे जिबरी तौर ते खंभियो वियो ऐं उनखे ॿीहर जेको आहे मुख़्तलिफ़ दहशतगर्दी जा केस दाख़िल करे जेल बेड़ो कयो वियो ऐं अरबाब भील खे मुख़्तलिफ़ जेलनि में रखंदा उनखे मुख़्तलिफ़ टॉर्चर सेलनि मां ऐं तकलीफ़ुनि मां हू जेको आहे गुज़ारींदा रहिया ऐं इन जे जेल वञण खां पोइ हुन जी समूरी फैमिली जेका मुकमल मुफ़लिसी ऐं कसम परस्ती जो शिकार थी चुकी हुई ऐं उन मुफ़लिसी वारी हालत में उन जी न्याणी उहा हॉस्पिटल बीमारी जे बिस्तरे ते दाख़िल थी पर हू बीमारी सां जेको आहे सो झेड़ींदे जंग हारे वई ऐं हुनजी मासूम न्याणी गंगा जेका अॼु पंहिंजे वालिद अरबाब भील खां या असां समूरी क़ौम खां विछड़ी वई आहे। असां समूरा दोस्त उन मासूम न्याणी जो आख़िरी दीदार अरबाब भील जेको हिन वक़्तु दादू जेल में दाख़िल आहे उन सां करायोसीं ऐं असां हिन वक़्तु सभई दोस्त अरबाब भील जी फैमिली सां गॾु आहियूं ऐं उन जे इन ॾुख में असां गॾु आहियूं ऐं जेको आहे संद जा जेके ॿिया सानावंद आहिनि उहे बि जेको आहे सो इन हालतुनि में ॾुख जी घड़ी में उन्हनि सां साथ निभाइनि